सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। पर जॾहिं रहमत मिले उनजे रहमत में असांखे अहंकार न हुजे पर थधाइप हुजे। इन करे असां उन्हनि संतनि महात्माउनि दरवेशनि खे ॾिसंदासीं त उनजी वाणी बोली अमल दखल सब में थधाइप हूंदी। कोई कीअं बि हले लेकिन हे उन सां चङो हलण जी कोशिश कंदा। छाकाणि जॾहिं कोई तेज़ ॻाल्हाईंदो या चवंदो या उनजो अहंकार ॻाल्हाईंदो या उनजी परेशानी ॻाल्हाईंदी या मायूसी ॻाल्हाईंदी, इंसान ॿिन्ही ॻाल्हियुनि में जोशीलो थींदो आहे, अहंकार में बि ऐं परेशानी में बि। तंहिंजे करे चंड असांजो अहंकार ख़तमु कंदो आहे त न मुंहिंजो कुझु आहे ई न, मालिक जो ॾिनो आहे असांखे यादि ॾियारे त मुंहिंजो जीवन राति आहे। ऐं चंड असांजी मायूसी खे बि ओतिरो ई ख़तमु कंदो आहे। इन करे चंड हमेशह उमास ते सुभाणे ईंदो आहे। उमास ऊंदहि कारा बिल्कुलु कारण कारी राति ऐं चंड वरी राति में प्रकाश। इहा चीज़ मायूसी ख़तमु कंदी आहे, असांखे हिमत ॾींदी आहे त जीवन में अगर ऊंदहि आई, दुख आया, तकलीफ़ आई, परेशानी आई, दुख आया त पोइ अॼु दुख आहिनि ठीकु आहे, असांखे हिमत ॾींदो आहे त हर दुख खां बाद सुख ईंदो, हर उमास खां बाद चंड ईंदो, हर ऊंदहि खां बाद प्रकाश ईंदो। उन प्रकाश जी हिमत खे साम्हूं रखी असां अॻिते वधी करे रोशनी ऐं सचाई बहितरी तरफ़ वधंदासीं, तरक़ी तरफ़ वधंदासीं। तंहिंजे करे चंड असांजी मायूसी खे ख़तमु कंदो। भई दुख केसि ताईं, छा थींदा। ऐं पोइ जॾहिं मालिक जी रहमत मिले असांखे दुख ख़तमु थिए, चंड अचे, मायूसी ख़तमु थिए, उनजी रहमत में असां वधूं वसूं त पोइ मालिक जी रहमत खे भुलायूं न। जीअं सचे साईं उन शख़्स खे चयो, जैसे मुंहिंजी जीवन दुखनि में हूंदो आहे या दगमगाहट में हूंदो आहे, सुख ईंदा आहिनि वरी दुख ईंदा आहिनि। तॾहिं सचे साईं चयो हाणे छा थी चए, हाणे दुख खे चए ठीकु आहे, नेम ध्यानु सिमरन कर, सुबुह जो मालिक जी रहमत वटि ऐं कारोबार ते वञ। वरी जॾहिं शाम जो अचे वरी मालिक जो शुक्र कर, नेम ध्यानु कर। ऐं पोइ जीअं वधे वसे कंहिंखे ॾुखाए जाए न, कंहिं बदिलो न वठिजांइ, कंहिंखे तंग न कजांइ। ऐं जॾहिं हुन ईअं कयो त पोइ जॾहिं हू ॿिए दफ़े आयो, चए मुंहिंजे जीवन में जा ॾुख हलिया विया, तकलीफ़ हलिया विया, हाणे सदाईं सुख शान मालिक जी रहमत सभु कुझु आहे। तॾहिं सचे साईं चयो जॾहिं असां वधंदा आहियूं त पोइ अहंकार वधंदो आहे, असां सम्झंदा आहियूं सभु कुझु पाण, पोइ ॿियनि खां बदिलो वठंदासीं, ॾुखाईंदासीं, कंहिंखे कुझु न सम्झंदासीं। ऐं पोइ असां सुखनि जे वक़्तु दुख क़बूल कंदा आहियूं, उनखे बढ़ाईंदा आहियूं। ऐं पोइ सुख हलिया वेंदा आहिनि, वरी राति थींदी आहे, वरी उमास वारी हालत थी वेंदी आहे। तंहिंजे करे जॾहिं वधो वसो मालिक जी रहमत मिले त पोइ ओतिरा चङा थियो, ओतिरा बहितर थियो, सभ सां बहितर वहिंवार कयो त पोइ सदाई ख़ुशि रहंदो। इन करे असां उमास खे ख़तमु करण जे लाइ, यानी ॾुखनि खे ख़तमु करण जे लाइ असां मालिक खे यादि कंदा आहियूं।
पोइ वॾनि जे नाले ते हदायूं कढंदासीं, कुझु कंदासीं, मालिक जे नाले ते कुझु ॾींदासीं, कोई दान पुञ कंदासीं, चङाई कंदासीं। इन्हनि सभिनी जे पोइतां मक़सदु इहो हूंदो आहे त भई असां दान पुञ चङाई कयूं जो उमास ख़तमु थिए, माना ॾुख थिए, असां हित बि सुखिया हुजूं ऐं जन असांखे कयो आहे उहे बि सुखिया हुजनि। बाक़ी चङाई जो संदेश ॿाहिरि बि मिलंदो।